साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सो नाज़रीन, सब खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हां ख़बर आहे, असांजे जेको हादी आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह उन्हनि जो कल्ह खां उर्स मुबारक शुरू थी वियो आहे, उन्हनि जो आगाज़ थी चुको आहे। उन्हनि जा साईं जा जेके पैरोकार आहिनि, जेके देह ऐं परॾे में रहंदड़ पांधीअड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे उर्स जूं मुबारकूं हुजनि। जीअ लतीफ़ जी ॿोली, जीअ सिंध। सो नाज़रीन, जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि, व्यूअर्स आहिनि, उहे यकीनन ही जेको हफ़्तो आहे सॼो इहो महरान टीवी जे तरफ़ां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाव असां कयो आहे। उन्हनि जा बैत, उन्हनि जूं वायूं, उन्हनि जो ज़िक्र, उन्हनि जो फ़लसफ़ो, उन्हनि जी ज़िंदगी ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं ॻाल्हाईंदा आया आहियूं। 3 ॾींहंनि खां 2 ॾींहंनि खां ॻाल्हायूं पिया ऐं ही बाक़ी जेको हफ़्तो आहे उहो बि उन्ही में गुज़रंदो ऐं असां सां गॾु जेके प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ म्यूज़िक हूंदो आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे असां सारींदा आहियूं। उहो त हर दिलि अज़ीज़ आहे, सभिनी जे दिलनि में रहे थो। सो नाज़रीन, जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॾिठो वञे त उन्हनि पंहिंजे बैतनि में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे, जेके लफ़्ज़ इलाही ख़ूबसूरत आहिनि। उन्हनि लफ़्ज़नि खे जॾहिं ॾिसूं था ऐं उन्हनि में वञूं था त उहे इलाही असांखे वणंदड़, इलाही दिलकश लॻनि था। पोइ भले उहो जेको आहे उन्हनि असांखे इलाही हिदायतूं ॾिनियूं आहिनि ऐं उन में जेका सिंध जी, असांजे मुल्क जी जेका ख़ूबसूरती आहे, उन ख़ूबसूरती खे अहिड़े सुहिणे अंदाज़ में उन्हनि पेश कयो आहे। कॾहिं पथर, कॾहिं पहाड़, कॾहिं पट, कॾहिं भूं, कॾहिं मिटी ऐं वरी कॾहिं गुल, टिण, ॿूटा, जानवर, पखी ऐं पोरियो। उन खां अलावा ॿिया इलाही पेशा आहिनि जंहिंखे उन्हनि पंहिंजे बैतनि में शामिलु कयो आहे। त नाज़रीन, जॾहिं इहे असां ॿुधंदा आहियूं त यकीनन असांजो वार उथी बीहंदो आहे ऐं उन बैत में हिकिड़ो सम्झाणी हूंदी आहे। उन में जेको आहे न उत्साहींदो आहे असांखे शाह साईं। मीन्स की असांखे हिन दुनिया में जेके बि कम आहिनि, जेके बि कमकार आहिनि, उहे कयूं था त उन्हनि में छा आहे जो असांखे हिकिड़ो हौसलो मिलंदो आहे ऐं अॻिते हिकिड़ो असांखे जीअं चइजे न वाट मिलंदी आहे, रस्तो मिलंदो आहे ऐं जेकी बि मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियण जो हिकिड़ो ॾांहुं अची वेंदो आहे। ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि असांजी सिंध जा या असांजे देश जा, असांजे मुल्क जा, पाकिस्तान जा, त उन्हनि खे असांखे ॾिसणु खपे। उन्हनि में हिकिड़ी ख़ूबसूरती आहे, उनखे असांखे एक्सप्लोर करणु खपे। यकीनन अवां ऐं असां सभिनी लाइ उहो सबक़ु आहे। ऐं वरी उनखां अलावा जेको शाह साईं हिकिड़ो भलाई ऐं सुठाई जो जेको असांखे सबक़ु ॾिनो आहे, यकीनन उहो बि अवां ऐं असां ताईं उन्हनि जे बैतनि जे थ्रू पहुचे थो। न सिर्फ़ु असांखे उन्हनि जा बैत पढ़णु खपनि, उन्हनि जो फ़लसफ़ो, उन्हनि जो जेको ॾाहप हुई, उन्हनि जी जेका दानिश्वर हुआ जेके, त उन सभिनी शयुनि खे असां ॾिसूं था, पढ़ूं था, पर उन सां गॾोगॾु इन ते अमल बि ज़रूरी आहे त असां केतिरो अमल कयूं था। त जेकॾहिं अमल कंदा आहियूं त असांखे माना इंसानियत हिकिड़ी थी वेंदी आहे। जॾहिं असां उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जे बैतनि में ॾिसूं था त उहो सेखारे थो, ॿुधाए थो त असां इंसान आहियूं, असांखे हिक ॿिए सां क़ुर्ब ऐं मुहबत सां रहणु खपे ऐं जेको आहे न प्यार ऐं जेको आहे न मुहबत जो दर्स ॾिए थो असांखे। उन जा जेके वायूं आहिनि, उन्हनि जूं बैत आहिनि ऐं महरान टीवी जी हमेशह इहा कोशिशि रहंदी आहे त मुख़्तलिफ़ बैत वायूं अवां ताईं जेको आहे न महरान टीवी जे थ्रू पहुचायूं। जॾहिं न्यूज़ हलंदी आहे, न्यूज़ खां पहिरीं कुझु बैत हूंदा आहिनि, कुझु वायूं हूंदियूं आहिनि, उहे तर्जुमे सां गॾोगॾु पेश कयूं वेंदियूं आहिनि त जीअं अवां उन मां सम्झी सघो, कुझु पिराए सघो। सो नाज़रीन, ईअं ई असांजे प्रोग्राम में जेके गेस्ट हूंदा उन्हनि जो बि अवां सां तारुफ़ कराईंदी हलां, अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210285 उहो डायल करे अवां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन, ही फेसबुक ते लाइव आहियूं ऐं उते बि तव्हां प्रोग्राम ॾिसी सघो था ऐं उन सां गॾोगॾु प्रोग्राम खे लाइक करे सघो था, कमेंट करे सघो था, शेयर करे सघो था। ऐं नाज़रीन, ही प्रोग्राम जॾहिं ख़तमु थींदो आहे उन खां पोइ यूट्यूब ते महरान टीवी ऑफिशियल जे नाले सां पेज आहे, उते बि अपलोड थींदो आहे। बाद में तव्हां ॾिसी सघो था जॾहिं टाइम न हूंदो आहे। इलाही बहाना हूंदा आहिनि, इलाही जवाज़ हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे असांखे पंहिंजा कम बि उकलाइणा हूंदा आहिनि टाइम सां, त असां जॾहिं पंहिंजे ऑफिस, पंहिंजे स्कूल या यूनिवर्सिटी या कॉलेज वञूं था त ज़ाहिर आहे इहो जेको मॉर्निंग टाइम आहे नथा ॾिसी सघूं ऐं घर में वेठे
वेठल जेके जंहिंखे अॼु को मीन्स के का जॉब वग़ैरह का अहिड़ी मसरूफ़ियत न आहे जेके प्रोग्राम असांजो ॾिसी रहिया आहिनि और इलाही ख़ुशि नसीब आहिनि यकीनन ही जेको प्रोग्राम ॾिसूं था ॿुधूं था ख़ासि तौर ते असां जॾहिं शाह साईं जो जेको म्यूज़िक आहे उहो ॿुधंदा आहियूं त असांजे रूह खे राहत मिलंदी आहे मीन्स के असां हिकिड़ी ॿी कैफ़ियत में हलिया वेंदा आहियूं असांखे ईअं महसूसु थींदो आहे त जीअं असांजे अंदरि में जेको आहे न हिकिड़ो सुकून पैदा थियो आहे मीन्स के जेको चिड़चिड़ोपन आहे उहो सभु ख़तमु थी वेंदो आहे त इलाही सुठो लॻंदो आहे ऐं जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि यकीनन उन्हनि खे बि सुठो लॻंदो सो नाज़रीन हाणे वधीक ऐं टाइम कोन वठंदुसि असां सां गॾु जेके महिमान आहिनि उन्हनि जो मां सां तारीफ़ कराईंदी हलां असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि से उन्हनि में ढोल फ़क़ीर वारो अंदाज़ आहे ऐं इलाही बहितरीन सिंगर आहिनि ऐं उन्हनि जो सूफ़ियाना अंदाज़ आहे सूफ़ी रागी आहिनि ऐं वतायो फ़क़ीर जे देश जा रागी आहिनि वतायो फ़क़ीर खे तव्हां असां सभु सुञाणूं ई था छो जो उहे बि वली बुज़ुर्ग आहिनि जंहिं पंहिंजे मज़ाहिया अंदाज़ में असांखे इलाही सम्झाणियूं ॾिनियूं आहिनि जंहिं मां जेकॾहिं असां सम्झूं मीन्स के सम्झदार लाइ उन में इशारो ई काफ़ी हूंदो आहे सो नाज़रीन इहे सभु जेके असांजा वली आहिनि जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि सिंध धरती जा ऐं पाकिस्तान में जेके बुज़ुर्ग जेके वली ज़ाहिर आहे असां जॾहिं हिन धरती जी ॻाल्हि कयूं थी इन में मुख़्तलिफ़ वली रहनि था ऐं जेके के गुज़िरियल वक़्त में रही चुका आहिनि ऐं उन्हनि खां उन्हनि जे बैतनि में उन्हनि जे मज़ाहिया ॻाल्हियुनि में कुझु सम्झाणियूं हूंदियूं आहिनि सो नाज़रीन उहे असां सां यकीनन तव्हां सम्झी थी विया हूंदा कहिड़ा आहिनि असां सां सिंगर मौजूदु रागी फ़क़ीर रामचंद भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में उन्हनि सां गॾु साथी बि आहिनि उन्हनि जा जेके बि बहितरीन जेको आहिनि रागी आहिनि उन्हनि जो साथ ॾींदा गार अली भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में ऐं नाज़रीन जॾहिं म्यूज़िक हुजे ऐं म्यूज़िशियन न हुजनि त बि जेको आहे न जेको मौसीक़ी आहे उहा यकीनन मौसीक़ी न रहंदी आहे सो नाज़रीन असां सां गॾु जेके म्यूज़िशियन मौजूदु आहिनि से आहिनि जय कुमार हारमोनियम ते आहिनि उन सां गॾोगॾु प्रकाश आहिनि बैंजो नवाज़ उन खां पोइ आहिनि हरजी लाल ढोलक नवाज़ आहिनि ऐं 5 महिमाननि खे भलीकार चवंदासीं इन प्रोग्राम सुबह महिराण में सभ खां पहिरीं फ़क़ीर रामचंद कीअं लॻो सुबह महिराण में अची करे मुबारक हुजे उर्स मुबारक जी जेको कल्ह खां शुरू थी चुको आहे तव्हांखे ऐं महिराण टीवी जे तरफ़ां वॾी महिरबानी तव्हांजी जो असांखे यादि कयां ऐं हिन प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो ऐं असां जेके बि हिन धरती ते रहनि था असांजे पाकिस्तान मुल्क में या बैरूनी मुल्क में उन सभिनी खे हिन टीम जे तरफ़ां सुहिणे लतीफ़ सरकार जे उर्स मुबारक जूं मुबारक ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक सुहिणे लतीफ़ जी जेका शाइरी आहे दुनिया जो इंटरनेशनल लतीफ़ सुहिणो सरकार बिल्कुलु बिल्कुलु जीअं अब्दुर्रहीम गिरोड़ी बादशाह साईं लतीफ़ सरकार जी शान में को लफ़्ज़ चया अथनि त आशिक़ अब्दुल लतीफ़ ते राज़ी थियो रहमान आशिक़ अब्दुल लतीफ़ ते राज़ी थियो रहमान जोड़े जंहिं क़ुरान आहे सिंधीअ में सही कई वरी सुहिणे लतीफ़ सरकार चए थो जे तूं बैत भाई से आयतूं आहिनि जे तूं बैत भाई से आयतूं आहिनि नियो मन लाहीन प्रिया संदे पार इलाही खूबसूरत शायरी इलाही ज़बरदस्त इलाही बेहतरीन शायरी जी 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 सुहिणे लतीफ़ सरकार जी शायरी बिल्कुलु हिकिड़ी ॾिसो कलमी शायरी हूंदी आहे ॿियो अल्लाह पाक जे तरफ़ां जेका वहदानियत में जेका शायरी ईंदी आहे न कलबी जेका थींदी आहे उनजो मान मर्तबो कलमी शाइर खां कई हिसा उत्तम आहे मीन्स के असांजे दिलि खे जाॻाए वठंदी आहे उन्हनि जी शाइरी ऐं उनमें इहो बि हिकिड़ो शेर आहे सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले यकीनन जदोजहद कजे जफ़ाकशी मेहनत ऐं मेहनत में ई अज़मत आहे हाणे सुबुह जो पहर आहे आगाज़ किथां कंदा लतीफ़ साईं जो ख़बर आहे हली रहियो आहे जी 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 जोगी ॿिया बि घणा सुहिणे लतीफ़ सरकार जोगियुनि खे तमामु हर सुर खे ॻायो हुअसि पर जोगी हिकिड़ा जोगी ज़ात हूंदी आहे ॿिया वरी इन लफ़्ज़ी माना आहे जोगी जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा पर मुंहिंजो लिखियो लाहू तिन सां चवे लतीफ़ सरकार फरमाए त मुंहिंजो लिखियो उन्हनि सां आहे जेके अल्लाह जी जोग कमाईंदड़ जेके अल्लाह जे ज़िक्र फ़िक्र में फनाह थी वञनि जी सोने लतीफ़ चवां सामी सॾायो सुख संभरी तूं तस्या न ॾी तन रखियो रलियूं कुल्हनि ते
अटा पिनी अन्न कापड़िया तो कन मता चीराई इन्हें चस्के लाए। हाणे जो तो कनन में जो कोई वाला में नमूना कया थी तो जोगी थी तो वो जोगी थी जो अल्लाह जे जिक्र में फना फिला थी वने उन्हें के लतीफ़ सरकार गायो है ए वाई उन्हनि जोगी नी ॿुधाई। इलाही खूबसूरत। हाणे छा ॿुधाईंदा प्रोग्राम जे लतीफ़ आगाज़ में? सरकार ई वाई जोगी ॿिया बि घणा मुंहिंजो लिखियो ला। बिल्कुल बिल्कुल बिस्मिल्लाह कयो। वाह 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 बाजा बाजा ध्यान मुरे न वाह वाह। घना वो घना स्वामी व्याप घना वो घना ओ मोहे जो लिखियो लाहू तनसा मोहे जो लिखियो लाहू तनसा अल्लाहू 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 अल्लाह। लाहू तनसा मोहे जो लिखियो लाहू जोगी जाप स्वामी जाप घना वो घना अल्लाह मोहे जो लिखियो लाहू तनसा मोहे जो लिखियो लाहू अल्लाह लाहू ओ मोहे जो लिखियो लाहू जोगी व्याप स्वामी घना वो घना मोहे जो लिखियो लाहू ओ मोहे जो लिखियो लाहू अल्लाहू 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 अल्लाह।
सारा। इलाही खूबसूरत, तमामु बहितरीन, आलीशान। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, जीअं तव्हां ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, जेको असांजो जेको मुर्शिद आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उन्हनि जे नाओ कयो आहे ऐं उन्हनि जो उर्स मुबारक हींअर हली रहियो आहे। उन जूं बि अव्हांखे वरी वरी मुबारकूं हुजनि। ऐं नाज़रीन, जॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके बैत आहिनि उहे असांजे ज़हननि में गूंजंदा आहिनि। ऐं यकीनन इहो हर माण्हू जेको आहे उनजी इहा कैफ़ियत हूंदी आहे। जॾहिं असां शाह साईं जो नालो खणंदा आहियूं त उन्हनि में जेके उन्हनि मुख़्तलिफ़ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि या उन में जेके झंग झर ख़ूबसूरत इलाही लफ़्ज़ आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हवा, ककर, पाणी, बारिशूं, जॾहिं बारिशनि जा जेकॾहिं बैत ॾिसनि त उन्हनि बारिशनि ते बि इलाही जेको आहिनि उन्हनि जा बैत मिलनि था। ऐं उन सां गॾोगॾु जेके सिंध जूं सूरमियूं आहिनि उन्हनि खे बि ॻायो आहे। ऐं उन्हनि खे जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त असांखे इलाही बहितरीनु लॻंदो आहे। मुख़्तलिफ़ तक़रीबनि में बि असां उन्हनि जा बैत जेके आहिनि उहे शामिलु कंदा आहियूं। सो असां सां गॾु हिन प्रोग्राम में फ़क़ीर रामचंद आहिनि। अच्छा फ़क़ीर, अव्हांखे भला केतिरो टाइम लॻो आहे भिटशाह वञणु या उनजो जेको शाह साईं आहे उन्हनि जी हाज़िरी भरींदे? असीं तक़रीबन बाबा काफ़ी वक़्त खां छा थियो जो हिकिड़े चकर उर्स मुबारक लॻो पियो जी। तक़रीबन मुंहिंजी ॼमार पढ़ंदो वञा 5 क्लास में त सोन लतीफ़ सरकार मूंखे पंहिंजे उर्स जो दीदार करायो ऐं बिना किराए जे। हितां बस में चढ़े किराए वारो कंडक्टर पैसनि वठण वारो सभिनी खां वठी मूंखां न वरितई। छा अचो हिकिड़ी सचाई। पोइ उन वञी उर्स जो दीदार करे पोइ वापसी में साईं ज़ारत करे पोइ वरी पंहिंजो पतण पाणी ॾेई घर पहुतसि त लतीफ़ सरकार सोने सॼी ॻाल्हि आहे सचाई जी। ऐं उनखे का पहिरीं मुंहिंजी सरकार जी हाज़िरी। उन खां पोइ लतीफ़ सरकार जो स्टेज ते असां ॻायो आहे। ऐं भिट जा भिटाई जेको सुंगोने में मुंहिंजो पाण सुंग पूरो आहे जेको कलाम भिट जा भिटाई नज़र फ़क़ीर सोरा फ़क़ीर साईं, जमालुद्दीन फ़क़ीर साईं, फ़क़ीर अब्दुल वाहिद जमाली हुयो, सॼण फ़क़ीर शमन वॾो फ़क़ीर, उहे असां सॼो जा टीम इन में तमामु खोड़ सारा फ़क़ीर आहियूं। इन में असां ॻायो आहे। लतीफ़ सरकार ने काफ़ी ड्यूटी ॾिनी आहे काफ़ी अर्थ खां। सोने लतीफ़ सरकारी तंत सां जी सोने लतीफ़ सरकारी तंत जे हवाले सां हिकिड़ो बच आहे त राॻे मंझो रंग लधो सूं लतीफ़ चवे। राॻे मंझो रंग लधो सूं लतीफ़ चवे। काजा वॻी तंद ओजर थिए अॻ जो। वाह वाह, इलाही ख़ूबसूरत। जॾहिं भिट जा भिटाई जी ॻाल्हि पई थी त हाणे कॾहिं था ॿुधायो असांजे व्यूअर्स? हा, इहो ॿुधां थो पहिरियों सोने लतीफ़ सरकार। हाणे इहो कलाम जेको वीचारी जी माई भागी जेके थर जो कोयल चयो वेंदो आहे, उन जो कलाम जेको पंहिंजे जीअं समन साईं मां तूं गोली गुलाम तुंहिंजे दर जी, ऐं भिट शाह जो कलाम इहो सोने लतीफ़ जो भिटाई जो कलाम सुने नज़राने हक़ीक़त में माई भागी ॻायो। हींअर त पोइ हाणे फ़क़ीर जेके सोरा फ़क़ीर वारा साईं वारा सभु गॾिजी झेली जायो, पर असुल कलाम ॻायल माई भागी जो ॻायो वदानत में। उन जो पंहिंजो रंग हो ऐं सभु कंहिं जंहिंजा बि शइ जंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे न उहा उन जे हवाले हूंदी आहे ऐं उहो तमामु सुठो ॻाईंदी। उन खां पोइ फ़क़ीर सोरा बि साईं वारा असां गॾिजी वियो ॻायो हलंदो हर चैनल ते हलंदो आहे। हाणे अव्हांखे सोने लतीफ़ सरकार पाण सॻोरनि जी शान में बिल्कुलु, पर ही जेको जीअं ॻाल्हियूं तव्हां कयो पिया मुख़्तलिफ़ जेको आहिनि तव्हां राॻियुनि सां गॾु बि ॻायो आहे, भला उन्हनि सां कीअं तव्हांखे सुठो लॻो ॻाईंदे? सही असल ॻाल्हि ई दुनिया आहे सिखणु। दुनिया में माण्हू आयो आहे सिखो। जेको बि कुझु घर में न मिलंदो, जेको बि कुझु हुतां जी चवंदा आहिनि कतरे से बन जाता है समुंदर, हिकु कतरे से बन जाता समुंदर। त हुतां वठी त हीअ दुनिया आहे सिखण लाइ। हीअ अलाह पाक ठाही सिखण लाइ। ऐं अलाह पाक ॾिसो त क़ुर शरीफ़ में फरमाए थो त तव्हांजे पाड़े में जेको बि ग़रीब उन जी तव्हां मदद कयो। तव्हां उन जी मदद कयो, तव्हां मदद कयो। चवे तव्हां उन जी मदद करियो त हू जॾहिं हुनजी मदद कंदो त बातूनी मदद वरी उन जी परवरदिगार कंदो आहे। उन जी रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो आहे। त अहिड़े हिसाब सां ही दुनिया हाज़िरियूं घणियूं तव्हांजूं लॻियूं आहिनि शाह साईं जे मींस ॻाइण जे हवाले सां? शाह में छा हींअर ही जेको लॉकडाउन जे करे
इन जे करे पोइ प्रोग्राम जेके घटि कनि था सही उन जे करे हाणे कल्ह त मोकल ई सुने लतीफ़ सरकार जी ऐं उर्स मुबारक जा ही 3-4 ॾींहं हमीद आखूं साहब जे दौर में न असीं 3-4 ई रातियूं हूंदा हुआसीं मुमताज़ मिर्ज़ा हमीद आखूं त पोइ वरी ससी पली जो आई उन बि जेको थियो असांखे मामद अली मांझी उन बि पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदो हाणे कल्चर वारा जेको पोइ घुराईंदा आहिनि त ड्यूटी ॾींदा आहियूं पर नंढे हूंदे खां ड्यूटी ॾींदा आहियूं तमामु बहितरीन कहिड़ा सूफ़ी रागी आहिनि जेके तव्हांखे वधीक सुठा लॻंदा आहिनि असांखे ये सभु जेके बि अलाह जी वहदान ते ॿोली जेके बि ॻाईंदा आहिनि उहे तमामु सभु सुठा आहिनि को बि मन कसो न आहे सही सही हक़ जी ॻाल्हि जेको करे थो न उहो तमामु सुठो आहे जेको हक़ सची ॻाल्हि करे ऐं सच ते हले उन जहिड़ो सुठो को ॿियो आहे कोन तमामु बहितरीन हाणे भला छा था ॿुधायो हाणे सुहिणे लतीफ़ सरकार जी वाई आहे सुहिणे सरदार करीम जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में त सूरत तुंहिंजी सभु जग मोयो वाह अखड़ियूं मेघ मलाड़ी आहे पेश आहे है वाह बिस्मिल्लाह कयो वाह नाद मझारा निकरी हो नाद मझारा निकरी ओ जॾहिं प्री करे थो पंध त भूपण बिस्मिल्लाह चई राहत में थिरंद उभियूं घणे अदब सां हूरू हैरत हंध हो मुख्य साईं जो सौगंध मियां मुंहिंजो साजन सभनिया सुहिणो सूरत तुंहिंजी सभु जग मोयो सूरत भलो भलो अखड़ियूं सूरत तुंहिंजी सभु जग मोयो सूरत तुंहिंजी सभु जग मोयो भलो भलो हक हमद सूरत तुंहिंजी सभु जग मोयो सूरत तुंहिंजी सभु मोयो मोयो अखड़ियूं में भलो भलो हक अखड़ियूं में सूरत तुंहिंजी सभु जग मोयो सूरत तुंहिंजी सभु जग मोयो
जी सब जग मोयो सूरत तो है जी सब जग मोयो आगे आसमां नल जो म्या आगे आसमां नल जो म्या आगे आसमां नल जो म्या करायो सैर सता के सही करायो सैर सता हादी मुजाहिद करायो सैर सता सूरत तो है जी सब जग मोयो सूरत तो है जी सब जग मोयो लालो लाल लतीफ ते जो घोट लतीफ तोड़े लगादार लतीफ ते सत्तर रखें दो सत्ता अल्लाह आमीन रखें दो सत्ता ओ सब जो सत्तर रखें दो सत्ता सूरत तो है जी सब जग मोयो सूरत तो है जी सब जग मोयो है अखड़ू में कमला भलो भलो है अखड़ू मेघ मला तो है जी सब जग मोयो है सूरत तो है जी सब जग मोयो वाह ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीनु ॾाढो सुठो लॻो ऐं यकीनन असांजे व्यूअर्स ॿुधो हूंदो उन्हनि खे बि ॾाढो सुठो लॻो हूंदो अच्छा जॾहिं इहो तव्हां यकीनन ई ॾाढो ॾुखियो हूंदो आहे जॾहिं राग माण्हू गले जो केतिरो ख़्यालु रखे ऐं उहा अदायगी जेका आहे भला केतिरो तव्हांखे मुश्किलात ईंदी आहे जॾहिं तव्हां इहो अदा कंदा आहियो असुल ॻाल्हि हीअ आहे कि अलाह वारनि दरवेश जी ॿोली आहे न जी पोइ इन में घणा माण्हू वरी कि दरगाह ते न्याज़ नगर हूंदो आहे या चांवर वग़ैरह हूंदा आहिनि कोन खाईंदा आहिनि सही पर असीं पहिरियों चांवर खाईंदा आहियूं जो असांखे सफ़ा मिलंदी आहे ऐं घर जा चांवर खाईंदासीं थी सघे आवाज़ वेही रहे ऐं दरगाह जा खाईंदासीं असांजो ईमान आहे यकीन आहे इतबार आहे त उन दरगाह असां सफ़ा मिलंदी अहिड़े हिसाब सां त हीअ कहिड़ी क़ाइदा इन जा इहा आहे न त कंहिं दरवेश चयो आहे त तव्हां सभ जे लाइ चङी करियो त अलाह पाक तव्हां जे लाइ चङाई कंदो जी सोने लतीफ़ जो फर्क़ु भई त चङा कनि चङायूं रूह परवरदिगार सभु हिकिड़े ॾींहुं पैदा कया पर हर कंहिं रूह खे पंहिंजी पंहिंजी कैटेगरी में रखी कि अलाह जा वली उल्लाह थिया कि पीर पैगम्बर थिया कि गौस कुतुब थिया कि आवामी आम माण्हू थिया कि सियासतदान थिया कि ऑफिसर थिया कि डॉक्टर थिया कि हकीम थिया कि तबीब थिया कि वरी फुकरा थिया तो असीं सभिनि मां घटि में घटि असीं जेके फुकरा आहियूं बसि इहो असां सभिनी जो एतिराम इज़त कंदा आहियूं अलाह पर सभिनी जग जहान खे ख़ुशि रखे त चङा लतीफ़ चए थो चङी जंहिंजे मन में से मदी मूं न पसंदि तोड़े ऋण रहनि त बि खंडूं खाईंदा खीर सां तमामु बहितरीनु ॾाढो ख़ूबसूरत आउं सम्झंदी आहियां त शायदि ई जेको फुकरा आहे जेको फ़क़ीर वारो जेको रंग आहे इहो इख़्तियार करण बि ॾाढो ॾुखियो आहे ऐं इहो वॾो मान वारो हूंदो आहे वॾी शख़्सियत हूंदी आहे हुन में ऐं यकीनन इन ते अञा वधीक असां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं वधीक असां वायूं बैत कलाम बि ॿुधंदासीं यकीन असांजे जेके व्यूअर्स आहिनि ॿुधंदड़ आहिनि उहे बि इंजॉय करे रहिया हूंदा कुझु सिखी रहिया हूंदा नाज़रीन असां हाणे हलंदासीं न्यूज़ ब्रेक ते ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में जीअं लतीफ़ नाज़रीन यकीनन त ख़बर आहे जेको उर्स मुबारक हली रहियो आहे ऐं असां इन में
मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल मुख़्तलिफ़ म्यूज़िक बि रखियो आहे। हीउ हफ़्तो जेको आहे उहो असां शाह साईं जे नाव कयो आहे। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। रामचंद फकीर लतीफ़ मेले जी मुबारक ॾियणी सलाम करणो या अली मदद। जी बिल्कुलु ॿुधनि था मौला अली मदद। तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो पहिरीं। मंसूर पियो कराची मां पियो ॻाल्हायां। जी जी बिल्कुलु ॻाल्हायो तव्हां। जी रामचंद ॿुधनि पिया। तव्हां छा चवणु चाहींदा? फ़कीर साहिब तव्हांखे ॿुधनि पिया? फकीर साईं या अली मदद। बाबा साईं बिस्मिल्लाह अला अली मदद महबूब साईं बिस्मिल्लाह। बाबा मुबारकूं हुजनि मेले जूं लतीफ़ साईं जूं तव्हांखे। बिस्मिल्लाह बाबा साईं तव्हांखे मुबारकूं तव्हांखे पूरे आलम खे। बिस्मिल्लाह जी 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अव्हांखे वाधायूं अव्हांजे ओड़े पाड़े खे अव्हांजी धरतीअ ते अव्हांजे बैरूनी मुल्क जेके बि सुहिणे लतीफ़ खे चाहींदड़ सभिनी खे मुबारक। पूरे आलम खे आबाद थिए। तमामु बहितरीन प्रोग्राम कीअं पियो लॻे? छा चवणु चाहींदा प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम तमामु बहितरीन सभु जॻह मोयो सूरत तुंहिंजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फकीर तव्हांजी बि बिस्मिल्लाह महिरबानी थी वियो। लतीफ़ साईं जे लाइ प्रोग्राम हलाइण ॾाढो बहितर लॻो। सॼो हफ़्तो हलंदो न? जी बिल्कुलु ही सॼो हफ़्तो हलंदो ऐं जुमे ताईं जेको आहे न असां जो इहो जेको प्रोग्राम आहे इहो लतीफ़ साईं जे नाव कयो आहे। अव्हां भला शाह साईं जे हवाले सां छा चवणु चाहींदा? लतीफ़ साईं बिस्मिल्लाह। लतीफ़ त लतीफ़ आहे बाज़ारो आहे लॼादार आहे। बिल्कुलु बिल्कुलु। चएतो त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सुन। वाह। पन पूरी पाताल में त पण तारी तूं ये राज़ी थी तूं त मेरे ईमान ला। इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत। मेहरान टीवी ते ये रंग ॾिसी तव्हांखे कीअं महसूस थो थिए? आमीन 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 कंदा रहो लतीफ़ सरकार जा। आमीन आमीन। ऐं मेहरान टीवी जी हमेशह कोशिशि हूंदी आहे त शाह साईं जा जेके बैत आहिनि उहे अव्हां ताईं पहुचायूं हुननि खे ॿुधो हिन मां कुझु हासिल कयो। लतीफ़ साईं जो ज़िक्र हूंदो आहे ऐं वरी हीउ हफ़्तो सॼो जेको आहे असां हुननि जे नाव कयो आहे। भला हीउ सभु रंग तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु बिस्मिल्लाह। पर मुंहिंजो त सजेशन हिकिड़ी ॿी आहे त लतीफ़ साईं जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम तव्हां अॼुकल्ह मेहरान टीवी शुरू करे जंहिंमें लतीफ़ साईं जो रोज़ गाए खे विहारे रोज़ बेतन या टी जेके बि माना सुर आहिनि सभिनी खे। अच्छा इन खां जेको पहिरीं तव्हां शायदि प्रोग्राम्स उहे नंढा हुजनि पर पंध पेचरा जेको प्रोग्राम आहे उन में बि शाह साईं जो ज़िक्र हूंदो आहे। ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ प्रोग्राम डिज़ाइन कयो आहे। उन में बैत हूंदियूं आहिनि वायूं हूंदियूं आहिनि उनजो ज़िक्र हूंदो आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदा? थैंक यू कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया। ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं को सलाह मशवरो ॾेई वठंदा आहियो त यकीनन जेको असांजो प्रोग्राम आहे उन में असांखे हिकिड़ो बहितर करण में या उनखे बहितरीन बनाइण में अव्हां जो बि असां सां साथ हूंदो आहे। असां सां गॾु फ़कीर रामचंद ऐं उन्हनि जा साथी बि आहिनि। अच्छा हीउ जेको ॻाइण वॼाइण आहे ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं हिकिड़ो रूहानी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जॾहिं असां ॿुधंदा आहियूं इवन तव्हां त ॻाईंदा आहियो असां ॿुधंदा आहियूं तॾहिं बि असांखे हिकिड़ो सुकून मिलंदो आहे। अव्हां भला इहो जेको सूफ़ी रंग ॻाईंदा आहियो त केतिरो तव्हां सुकून महसूसु कंदा आहियो? असल ॻाल्हि इहा आहे त सबक़ सबको पढ़े थो हाणे उहो उन ते डिपेंड करे थो ख़ुदि ते त हू कहिड़े तरीक़े सां कहिड़े लहजे सां हुनखे पढ़े थो। बिल्कुलु। हाणे जे कॾहिं उन लहजे सां पढ़ंदो त पाण मदहोश थींदो त ॿिए खे बि मदहोश कंदो ऐं जे कॾहिं उन लहजे सां पढ़ंदो त पोइ पाण बि राज़ी पाज़ी न हूंदो त ॿिए खे बि छा राज़ी पाज़ी कंदो। ॻाल्हि असली ॻाल्हि सॼी आहे इंसान ते ख़ुदि ते आहे। पोइ हुनजी सोच पंहिंजी आहे पोइ जहिड़े हिसाब सां ऐं ॾिसो न मानी आहे मानी सवा अशद अन्न सवा माण्हू दुनिया में नथो रही सघे पर के दुनिया में के उहे चंद माण्हू पाण दुनिया सां वारे लियो के खाईंदा आहिनि जीअण ख़ातिर के जीअंदा ई आहिनि खाइण ख़ातिर। असल ॻाल्हि इंसान जा डिपेंड सॼी इंसान ते। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा इंसान जे अंदरि में हिकिड़ो माना हुननि जो पंहिंजो बि हिकिड़ो आवाज़ हूंदो आहे पर असांजो जेको मुआशिरो आहे उतां बि असांखे कुझु इंस्पिरेशन मिलंदी आहे कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन खां असां मुतासिर थी करे उन फील्ड तरफ़ हलिया वेंदा आहियूं। त अव्हां इन फील्ड में इहो जेको रंग इख्तियार कयो कंहिंखे ॾिसी करे मुतासिर? असल ॻाल्हि इहा त असां पुराणे दौर में के लाउड स्पीकर लाउड बाल्टी वारा लाउड हूंदा त उन ते रागी विरागी ॻाईंदा हुआ न त उन्हनि में उहो सोज़ साईं मिसरी शाह असां खां काफ़ी तक़रीबन 6 किलोमीटर त थोरो अॻिते आहे। पोइ साईं मिसरी शाह जी
उर्स मुबारक दे विया तो ते रागी गायो बे त मुंजी जमार तकरीबन 12-13 साल हुन रागी सा मिस्री सा जो कलाम गायो बे पर मुंजा वार जेके हुया न हुन को रागी मुखे न चयो त मां गाइंदो तुंजा वार उबाददा पर उन तरीक़े सां ॿुधोसि न त मुंहिंजा वार जेके कंडारजी विया ऐं रूह खे जेके अहिड़ी राहत आई जो को वक़्तु माना उहा कैफ़ियत जेका मुंहिंजी 15-20 ॾींहं माना मुंहिंजे दिमाग़ ते जेका हावी हुई छो त आहे ॻाल्हि सही सम्झ जी आहे ऐं ॿुधण जी आहे ऐं दुनिया में ॾिसो सभु को के तइलीम तरफ़ आहिनि के कंहिं तरफ़ आहिनि के कंहिं तरफ़ पर यूनिवर्सिटी में सभु पढ़ी सभु डॉक्टर को इंजीनियर कोन थींदा आहिनि सिर्फ़ु उहे थींदा जिन तमामु इंतिहा महिनत कई न उन्हनि खे हिकिड़ा 8 ॼणा वेही ॻोठ में के चवंदा त तव्हां असांजा सरबराह पर हिकिड़ो ॼाए ॼम कुदरती परवरदिगार जे तरफ़ां हुनखे उहा शइ वर्षे में मिलंदी उन में हुनजे माण्हुनि खे जेके पटको ॿधा उन में फ़र्क़ु हूंदी आहे अलाह जो नवाज़ इहो उनजी तबियत ते डिपेंड थो करे हर कंहिंखे पंहिंजा गट्स हूंदा आहिनि पंहिंजूं क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि हाणे असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदा हाणे तव्हांखे सोने लतीफ़ सरकार जी सुर माई ससी आहे सुर त ससी वीचारी पुनल जे पुना कहिड़ी कैफ़ियत असल ॻाल्हि ससी पुनू जी आहे पर सोने लतीफ़ सरकार जो तमामु घणो कुझु हुनखे जेको सो चयो आहे जबलनि में पंध कयाई ऐं पुनू कयाई हाणे इहा सोने लतीफ़ सरकार त अलाए कहिड़ी ॻाल्हि कई आहे उहो सुर ॿुधायूं था ससी पुनू ठीकु से अजूरी अणजा जानवो हा ए भलो 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 अजूरी अणजान मुसंग सुञाणी न कयो ॾेई मूंखे ॾेर विया हिकु झिजण ऐं झोरी लगी जिन लोरी अजूरी डूंगर से तडोरंदियूं हो अला हा हा ए भलो 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 मिया लिखो मंझनराड़ कलम क्यारी न वहे पायो वेठी पान जेकी जानब लिखो लो हसी जोड़ी डुकी तोड़े हली विख मिया लिखे मझारा लिख जरो न जाया थिए हो अला भलो भलो जी लती मजो अवल लिखो अंदरिया जो आऊं कलम खां के ढावना अवल लिखो अंदरिया जो अवल लिखो अंदरिया जो अवल लिखो अंगड़ीअ जो आऊं कलम खां के ढावना अवल लिखो सिरजी दासूर ओ सामाई त सुख वया ओ अला सिरजी दासूर सामाई त सुख वया ये बई पूर इन निमाणी नसीब छा ओ अला हा हा
भलो 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 मियां ओ सांझ मसूर संदूक में म्या सांझ मसूर संदूक में म्या सूर संदूक में सूर संदूक में सूर संदूक में ऐ सूर संदूक में ऐ मुखे नीह कयो आन संगड़ीअ जूं मुखे नीह कयो आन संगड़ीअ जूं आऊं कलम खां केॾां वञा हाय हाय कलम खां केॾां वञा वञा मुंहिंजो अवल लिखियो अंगाड़ीअ जूं अवल लिखियो अंगाड़ीअ जूं आऊं कलम खां केॾां वञा हा हा कलम खां केॾां वञा हा हा मुंहिंजो अवल लिखियो मोर में मुझो कुजाड़ो गुल्हे फाटम कंजरो में मथो उघाड़ो हूँ मियाँ हा हा हूँ ए भलो 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 मियाँ हाँ गुल्हे फाटम कंजरो जो तो मथो उघाड़ो धोबिन जो धाणो सुके दो हो त हणी वया हा 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 अल्लाह ओ हेडे शहर बंभोर में सही हेडे शहर बंभोर में शहर बंभोर में शहर बंभोर में ऐ शहर बंभोर में शहर बंभोर में ऐ मुझो सरतन सा हो सुंदरिया जूं मुझो सरतन सा हो सुंदरिया जूं आऊं कलम खां केॾां वञा आए है कलम खां केॾां वञा ऐ मुझो अवल लिखियो अंगाड़ीअ जूं अवल लिखियो अंगाड़ीअ जूं कलम खां केॾां वञा हाय हाय कलम खां केॾां वञा मुंहिंजो अवल लिखियो अल्लाह ओ मियाँ तकी थदी का हकाने वेल वेहंदी मता थई उंदा ओ मुट्ठी फेर न लही पुनः जो ओ अल्लाह लालो लाल लतीफ चए म्या फुट जो भो लतीफ चए म्या लाल लतीफ चए सहणो लतीफ चए है घोट लतीफ चए लाल लतीफ चए मुझो मौला मथे आहे नंगड़ी अदियो मुझो मौला मथे आहे नंगड़ी अदियो हे मुझो मौला मथे आहे नंगड़ी अदियो आऊं कलम खां केॾां वञा मुझो अवल लिखो अंगाड़ीअ जूं अवल लिखो
कहिड़ी जूं आऊं कलम खां केॾां वञा हाय 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 कलम खां केॾां वञा वञा मुंहिंजो लिखियो हा हा अलाह अलाह हूं भलो भलो मियां। वाह लाजवाब इलाही ख़ूबसूरत क़िस्मत सां ज़ाहिर क़िस्मत जेका हूंदी आहे उहा ई हूंदी आहे। शाह साईं क़िस्मत खे बि इलाही पंहिंजे बैतनि में जेको आहे न उन्हनि जा बैत बि मिलनि था। हिकिड़ो बैत मूंखे यादि अचे थो, न कानी न कां न को ॾोह कलम जो अंग उते ई लिखियो जितन रसे बां कंहिंखे ॾियां दां कज़ा कलम बहायो। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾां न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन जीअं तव्हां ख़बर आहे अॼु जेको ॾींहुं आहे यानी कि पूरो जेको हफ़्तो आहे इहो असां मल्हाए रहिया आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जे नाओ कयो आहे ऐं उन्हनि जो फ़लसफ़ो, उन्हनि जो फ़िक्र, उन्हनि जे बैतनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियां, ख़ुशि आहियां। पंहिंजो तारीफ़ कराइजो। भली कार चवंदासीं। प्रोग्राम सुबह महिराण में। कोयटा जो मौसम कीअं आहे सभ खां पहिरीं? जबरदस्त आदि मौसम हाणे थी लॻो पियो आहे। सही सही तमामु बहितरीन। के लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक मुबारक थिए। ख़ैर मुबारक, अव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। तव्हांजा फनकार प्रोग्राम रामचंद्र फनकार आहे तो जबरदस्त प्रोग्राम हले थो। मां बि शौक़ सां ॿुधो आहियां थी तव्हांजो प्रोग्राम। बिल्कुलु तमामु बहितरीन। अच्छा भला ही जेको हफ़्तो असां सॼो मल्हाए रहिया आहियूं, शाह साईं जे नाओ कयो आहे, छा चवणु चाहींदा आहिनि सभिनी रंगनि खे ॾिसी करे? जबरदस्त आदि प्रोग्राम हले थो। असां शौक़ सां ॾिसूं था लतीफ़ सरकार जो प्रोग्राम हलनि था। जबरदस्त आदि प्रोग्राम तमामु बहितरीन। ॿियो कुझु चवणु चाहींदा? बिल्कुलु। तव्हां सॼे मेहरान जी टीम खे तोखे सभिनि खे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक हूं। थैंक यू सो मच। थैंक यू। कुर्ब अव्हांजा कॉल कई, प्रोग्राम में शामिल थिया। नाज़रीन इहा ई सभु शयूं हूंदियूं आहिनि त जीअं तव्हां फीडबैक जॾहिं ॾींदा आहियो त असांजो जेको आहे न प्रोग्राम आहे हुनखे 4 चंड लॻी वेंदा आहिनि। ऐं नाज़रीन ही जेको उर्स मुबारक आहे हिन में मुख़्तलिफ़ असां जेके आहिनि सुबुह महिराण प्रोग्राम हूंदो आहे, हिन में मुख़्तलिफ़ रंग हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ म्यूज़िशियन्स हूंदा आहिनि, रागी हूंदा आहिनि। सो नाज़रीन हलूं था असां फ़क़ीर रामचंद असां सां गॾु आहिनि, उन्हनि खां असां कलाम बि ॿुधी रहिया आहियूं पर ॻाल्हि ॿोल बि थी रही आहे। अच्छा जेकॾहिं फ़क़ीर साईं ॻाल्हि कजे शाह साईं जी त ॿिया बि असांजो जेको पूरी धरती आहे उहा सूफ़ियुनि जी धरती आहे, वलियनि जी धरती आहे। ॿिया बुज़ुर्ग ॾिसो था, शाह साईं ऐं बाक़ी जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सभिनी लाइ छा चवणु चाहींदा? जी ॾिसो त शाइर सभु आहिनि पर सभु कंहिंजी पंहिंजी ॿोली जी गुल आहे न, गुल कंहिं बाग़ीचे में तव्हां वेंदो त सभु कंहिंजी ख़ुशबू गुल जी पंहिंजी आहे। सभु मान मर्तबे वारा आहिनि, को बि माना घटि न आहे। अलाह जी ख़लक़ी शइ जेका आहे न उहा हर कंहिं में अलाह पाक जी हुन में वहदान सामाल आहे। का बि अलाह जी शइ जोड़ियल का बि जेका असां हेॾां होॾां कोन्हे। त ही दरवेश जेके शाइर आहिनि, सुहिणो लतीफ़ सरकार खां बि के साल पहिरीं मियूं शाह इनायत रज़वी शाहपुर वारा, शाहपुर रज़वी टंडोला जे बग त सुहिणो लतीफ़ सरकार तक़रीबन 15-16 सालनि जा हुया। मियूं शाह इनायत रज़वी तक़रीबन 70 साल जो हुयो जॾहिं साईं सुहिणे लतीफ़ सरकार जो वारिस साहब सुहिणो सैयद हबीब शाह सरकार जन जॾहिं गॾिजी मीएं शाह इनायत वटि विया त साईं शाह इनायत सुहिणे हबीब शाह सरकार खे फरमायो त हीउ जेको बालक आहे न हिन जो तव्हां वॾो ख़्यालु कजो। हीउ वॾे मान रुतबे वारो ऐं वॾी कादी करामत वारो, वॾी काठी करामत वारो थींदो ऐं हिन जो तव्हां ख़्यालु कजो। हीउ सॼो जेको सो हिननि बालक में वॾो कुझु सामायल आहे। त अहिड़े हिसाब सां कि सुहिणो लतीफ़ सरकार ॼमंदे जेके न जेके उन्हनि खे अलाह पाक वर्से में या शाइरी बुज़ुर्गी उहा उनखे वर्से में मिलियल ऐं उन जे करे सुहिणो लतीफ़ शाइरनि जो सरताज साइड वेंदो आहे। ऐं हर शाइर
जी पंहिंजी ख़ुशबू हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे त सुहिणे लतीफ़ सरकार जी पंहिंजी ख़ुशबू आहे सचल सरमस्ती पंहिंजी आहे रखियल शाह जी पंहिंजी आहे बाबा बुला शाह जी पंहिंजी आहे हज़रत बाहू जी पंहिंजी आहे त तंहिंजे करे सभु कंहिंजो पंहिंजी ख़ुशबू आहे तमामु बहितरीनु हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे हाणे तव्हांखे हाणे सुहिणे लतीफ़ सरकार जी वाई आहे जेको हाणे हिकिड़ी खीर पाण उन में पुराणे दौर जूं अदड़ियूं ॾाढियूं पौड़ियूं चवंदो अधी हिन में संभाण विझिबो त खीर मां वरी थी वेंदी आहे दही दही मां पोइ वरी थींदी आहे लस्सी लस्सी खां पोइ वरी वरी उन में पाणी विझो पोइ थी वेंदी आहे सिंधी में चवंदा झण हिकिड़ी तमामु झण थींदी आहे ऐं ॿी वरी उन ॾिसो लतीफ़ सरकार केॾी रिसर्च कई आहे चए थो मंद हाणे न को लस्सी आहे न को खीर आहे न को मखण आहे न को दही आहे पर हू चए थो मंद पीअंदे मूं साजन सही सुञा ॾिसो हाणे छा लतीफ़ सरकार जा लफ़्ज़ आहिनि हाणे इहो तव्हांखे ॿुधायां त मंद पीअंदे मूं साजन सही सुञा हो भलो 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 मियां हाँ हक मंद पीअंदे मूं मियां मंद पीअंदे भलो भलो हक मंद मूं मियां साजन सही सुञा टोला मंद पीअंदे मूं अल्लाह अल्लाह मियां सिक ऐं सूरी हो सिक ऐं सूरी अखर ॿई हिकिड़ो वेहन वाटन ते कारण ज़रूरी इन्हे ॿिन्हीअ जी पूरी जीअ ॾिनेरी ना थिए मियां पियालो इश्क जो वेन्या पिया पियालो हो इश्क जो वेन्या है पिया पिया ओ इश्क जो वेन्या पिया पियालो हो इश्क जो वेन्या सब कुछ समझो सो ए भलो भलो हक सब कुछ समझो सो मियां साजन सही सुञा तोला ए भलो भलो हक मंद मूं मियां हो साजन सही सुञा तोला मंद पीअंदे अल्लाह अल्लाह मियां चाह जपरी मटो जाकर प्रिया जी पचार ओ इन्हें बिन्हे खानदार सल कादर कंखे मत करे हा 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 प्रिया संदे पार जी मियां प्रिया ओ प्यार जी है प्रिया संदे ओ पार जी है प्रिया पार जी यार अंदर आग अथऊं हा 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 अंदर
मोम्या साजन सही साजन सही संज्ञा आहा हा ए भलो भलो हक बंदिया ओ बंदिया मोम्या साजन सही संज्ञा तोला मंदिया तेरे मुंह साभू मुंह सजने हिंगलत दे धूड़ में उफाड़ छासू हिंगलत दे धूड़ में उफाड़ छासू दीह दुनिया में लू उठी लोच लतीफ चए हक जियणो ना ओ जोग में है जियणो ओ जोग में है जियणो है जियणो ओ जोग में जियणो मिड़ो ईदू ए भलो भलो दीह मिड़ो ईदू दूम्या साजन सही संज्ञा तोला मंद पियने मंद पियने मंद पियने मोम्या साजन सही संज्ञा तोला मंद पियने तुझो नाम बाजो उड़ाई मना रिय खंभे रिय थूणिए छपर तुझी छां आऊं पुजाणो कहाँ मिड़ी मालम तो धनी धनी अल्लाह आप हलकी भुटवे अल्लाह आप हलकी भुटवे अल्लाह है लालो लाल लकी भुटवे अल्लाह लकी भुटवे ओ हर जा आही तू म्या आही तू ही तू मिया है आही ए मौला मुझा आही तू ए हाजी मुझा आही तू म्या साजन सही संज्ञा तोला मंद पियने मुंह मंद पियने मोमिया है मंद पियने मुंह साजन सही संज्ञा तोला मंद इलाही खूबसूरत इन में जेको आहे न शाह साईं चवे थो त
ॾींहुं मिड़ई ॾूं मीन्स के हिकिड़ो ॼमण जो ॾींहुं ॿियो मरण जो ॾींहुं त जेकॾहिं असां हिन मां सबक़ हासिल कयूं त असां लाइ इलाही वॾो सबक़ आहे। हिन रीति हिकिड़ो ॿियो बि शेर आहे त दुबी दुबी उथियासि भूंदा ॾेई भूं माओ मुरादूं पुनियूं मथां आयो मुंहुं ॾींहुं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। सो नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह महिराण में नाज़रीन जीअं तव्हां ख़बर आहे हीउ जेको हफ़्तो आहे असां शाह साईं जे नाव कयो आहे, मुख़्तलिफ़ मौसीक़ी हिन में आहे, हुन सां गॾोगॾु ॻाल्हि ॿोल आहे, हुननि जो ज़िकिर आहे। यकीनन तव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि अची रहियो हूंदो। असां सां गॾु गेस्ट आहिनि रामचंद फ़क़ीर आहिनि हिन प्रोग्राम में। हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? बिस्मिल्लाह कयो। घर झूपड़ा थरथुअर घर झूपड़ा बालनतनी जो बूह ओ वठा मीह मलीर में टहकी निकता तू हो रात बमुजेरू ओ अन सुते सांगी सारिया आणीन चाढ़ीन ॾिठ ॾिहाणी सूमरा सभा कयो सैयद चवे साओ सुकाईन आणियो लब लतीफ़ चवे चांवर करियो चाढ़ीन ओ पुला न पाड़ीन। ये बादशाही काम तू नहीं खा। ओ पुला न पाड़ीन ओ उमर आजाड़ी सेमिया तू हाकम बादशाही असी थर जा माण्हू मारूवड़ा मिस्कीन आहियूं। इन पलंगन बलंगन जी असांखे ज़रूरत न आहे। असांखे उहा खपे जेका असांखे लोई अबाणी उन जी लज रखणी आहे। ओ जेकर हुयसि धारी अल्लाह अल्लाह जेकर हुयसि ओ मरदा जेकर हुयसि हो जेकर हुयसि ओ मारन कढे सारी अल्लाह अल्लाह जेकर हुयसि जेकर हुयसि धारी अल्लाह अल्लाह जेकर ओ मारन कढे सारी अल्लाह जेकर हुयसि धारी अज पुणो दरबार दे अज पुणो दरबार दे कर थो करे रोजे पाक रसूल जे पलटो पट भरे ओजे विजन साण वरे ओ संघारन सुख थिए ओ वचड़ा मीह मलीर ते ओ वचड़ा मीह मलीर ते गाहन कई गुलजारी उमर दा मारन कढे सारी गाहन कई गुलजारी मरण कढे विसारी जेकर हुयसि धारी, अल्लाह अल्लाह जेकर हुयसि धारी। ओ
विसारी अल्लाह अल्लाह जेकर हुयस की नकी है की नकी ओ की नकी है की नकी थोड़ी रात अंधारी उम्र दा मन तढ़े विसारी है थोड़ी रात अंधारी उम्र दा मन तढ़े विसारी है जेकर हुई सदारी अल्लाह अल्लाह जेकर हुई सदारी मन तढ़े विसारी उम्र दा जेकर हुई सो मारू मिट मली रजा ओ अल्लाह मारू मिट मली रजा सभई परछासू सोखी भाए सबको ओखी तू ही तू ओ मोला मथा मुंह सजना बुढ़ो न लाहिज बाझजो ओ लालो लाल लतीफ जय अल्लाह बिसरो बहुत लतीफ जय सहु शाह लतीफ जय लाइक लाल लतीफ जय ओ लतीफ जय जो घोट लतीफ जय पंहिंजे वसन विचारी मरदा मरण तढ़े विसारी है पंहिंजे वसन विचारी मरदा मरण तढ़े विसारी है पंहिंजे वसन विचारी मरदा मरण तढ़े विसारी है जेकर हुयस धारी अल्लाह अल्लाह जेकर हुयस धारी ओ जेकर हुयस धारी ओ मरण तढ़े विसारी मरदा जेकर हुयस वाह वाह जबरदस्त जबरदस्त फकीर साईं कीअं लॻो इन प्रोग्राम में अची करे हाणे असांजो प्रोग्राम जेको आहे पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे जंहिंजो नालो आहे सुबुह महिराण हिकिड़ी थींदी आहे राति महिराण ॿी थींदी आहे सुबुह महिराण ॿियो विपारे महिराण जी हाणे सुबुह महिराण जेॾी महिल सिॼ उभरंदो आहे न सभु को नौकिरी वारो नौकिरी ते वेंदो आहे हारी पंहिंजे रोज़ी रिज़्क लाइ खेती ॿाड़ी ते वेंदा आहिनि त उन जो मटको आहे कोन सुबुह महिराण जो ऐं राति जेका परवरदिगार आराम लाइ ख़लकी आहे ॾींहं जो सुबुह महिराण त हर को माण्हू जाॻियल हूंदो आहे न हर को माण्हू जाॻियल हूंदो सभु को पंहिंजी किरत में हूंदो उन जहिड़ो को पुटु आहे कोन ऐं मुंहिंजी सुबुह महिराण खे अवां ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे अल्लाह पाक इहे कचारियूं इहे प्रोग्राम सभिनी खे आबाद रखे हिन में बदोस रखे तमामु ख़ूबसूरत इलाही बहितरीनु आया अवां सभिनी महिमाननि जा थोरा कुर्ब जो अवां हिन असांजे सॾ ते कई आया तमामु ॾाढो सुठो लॻो यकीनन असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि सुठो लॻो हूंदो नाज़रीन हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वरी नई सुबुह सां नवनि महिमाननि सां नवनि शख़्सियतनि सां अवां साम्हूं हाज़िर थींदासीं त असां आख़िर में जेको आहे न फ़कीर साईं खां असां उन्हनि जी वाई उन्हनि जो बैत ॿुधंदासीं कलाम बि ॿुधंदासीं यकीनन एंजॉय कंदासीं जी लतीफ़ जी साईं जी सुहिणे लतीफ़ सरकार कयो जो बैत है तो सेवा कर समूंड जी सेवा लफ़्ज़ पंहिंजी सिंध जो है ऐं जेको ठाठ लफ़्ज़ आहे
सेवा कर समूंड जी जंहिंमें जर वहे थो जाल, लखें वहन लहर में माणक मोती लाल। इन लहरनि में समूंड में हीरा जवाहर, समूंड में केॾो बि दुनिया जो वॾो शॉपिंग सटण हुजे उते हीरो न मिलंदो। बिल्कुलु तमामु बहितरीन हाणे भिक्षा भेटाई थी वञे। जी सी हा, सेवा कर समूंड जी जर वहे थो जाल, लखे वहन लहर में माणक मोती लाल। जे मासो मिलई माल त पूजारा पिर थी। ओ भिट जा भिटाई भिट ते वसई वसई नूर मुझो मुझो तो मन जू मुरा है मुझो तो जो है भिट जा भिट ते वसई नूर मुझो तो भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। सारी सैयद दी रूह जी कराहत, सारी मुर्शिद दी रूह जी कराहत, सारी सैयद दी रूह जी कराहत। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, ए मुझो तो पुजायूं मन जो मुरादूं तो पुजायूं दिल जो उम्मीद। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। वायूं सैयद जूं सुतल खे जगाइन, वायूं मुर्शिद जूं सुतल खे जगाइन, वायूं सैयद जूं सुतल खे जगाइन। पत सैयद जा सुतल खे जगाइन। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, ओ मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। सेरा सैयद दा सुहिणा जो सुहिणा, सेरा सैयद दा सुहिणा जो सुहिणा। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। ओ मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं मुझो तो पुजायूं दिल जो उम्मीदूं। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। पंजाए तना दी बाखर तैनू, पंजाए तना दी बाखर तैनू, पंजाए तना दी बाखर तैनू। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। सेहरा सैयद दा सुहिणा जो सुहिणा, सेहरा सैयद दा सुहिणा जो सुहिणा। सेहरा मुर्शिद दा सुहिणा जो सुहिणा। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं। मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं मुझो तो पुजायूं मन जूं मुरादूं। भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं, भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुझो तो पुजायूं।